दोस्त लकड़ी पिया सुठा आर्टिस्ट लियाकत राही सां जेके भी आर्टिस्ट हिन कमु कनि पिया सुठो कनि पिया मां चवंदुसि त आर्ट जी तरफ़ ते तवजो ॾियनि सभु दोस्त त बहितर थींदो जेको बि कमु कनि इस्लाही तौर ते सुठो बहितर हुजे कोशिशि आहे काविश आहे सभिनि दोस्तनि जी लियाकत राही जो ही चैनल आहे ते सुठो मवादु पियो आहे तव्हां ॾिसंदो तव्हांखे मज़ो ईंदो ऐं साम्हूं रिकॉर्डिंग बि हले पई असांजी टेली सां ॿाहिरि आहियूं ऐं बहरहाल LZ TV वरी बि चवंदुसि त फन जेको आहे सो हुन ते सुठा मवादु पियो आहे ऐं तव्हां ॾिसंदा असांजा महिरबानी दोस्त महिरबानी साईं महिरबानी हल ठीक है लास्ट पाया थई हाँ हेठे फेर दे हेठे वही फेर दो हे पे पैर बादशाह थई सामू बादशाह पाए शुरू इनजे फारन मुझे मज़लूम पीए खे दौड़ाए मारियो तॾहिं हिन जी अंदर जी औरत छो न जागी तॾहिं हिन जी अंदर जी औरत छो न जागी हाँ पंहिंजो मंगेंदो पंहिंजे हथनि सां मारायईं ॿिए खे त छॾ हिन ज़ालिम वाची पंहिंजो मंगे थो पंहिंजे हथनि सां माराए चाचा औरत जी ज़िंदगीअ में बहार त मुड़ुस सां हूंदी आहे पर हे वॾी ज़ालिम आहे चाचा असुरी औरत जी ज़िंदगीअ में बहार त पंहिंजे मुड़ुस सां हूंदी आहे न बस वो छोकिरी चवई थी हाँ क्यों आई थी छोकिरी चई मूंखे माफ़ कर अली शेर वाकई तूं सही आहीं मां ग़लति आहियां मूं वटि ठाहे वञ उहा माना वाकई अली शेर मूंखे माफ़ कर वाकई तूं सही आहीं मां ग़लति आहियां दुश्मनी जी ज़िद में अची कुंदर कुहाए छॾिया अली शेर माफ़ी घुरी थी पर उहो बि अली शेर चई जे भाउ चई माफ़ी वठी हा त ॾाढी दिलि ख़ुशि थिए हा माफ़ी वो भी अली शेर तेरे भाउ चई माफ़ी घुरी हा त ॾाढी दिलि ख़ुशि थी छोकिरी चई अदा अली शेर अदा मूंखे माफ़ कर हो तो उते माना नहीं हो जो कोन हो माफ़ कर मामा हथ कैमरा रख मारे सां ठीकु आहे न रख शॉट ॾेखारे हाणे निकिरी अच थोरो मानो न थींदो न छोकिरी मामा सिर्फ़ु मुंहिंजो इहा आङुर ॾेखारणु पवंदी त कंहिंजो बि रख उते तो रखाईंदासीं कैमरा ते रख फ्रेम में हुजां सही फ्रेम आंगुर हेॾो हथ कटणो आहे हा हे हथ पर मां सम्झी वियुमि हा ठीकु आहे इहो थोरो मां जुमिलो सम्झायां हिकिड़ो भाउ खे वो तो ऐसे ही अदा अली शेर मूंखे माफ़ कर ठीक है वो माना असल में छा है इते माना हाणे तूं भेण बणांसि थो उन खां पोइ जेको आहे वरी उनजी माना शादी बि कराइण थो ठीकु आहे जुमिलो मूंखे ॿुधाए मुंहिंजी भेण मूंखे माफ़ कर तूं मुंहिंजी अॼु खां पोइ तूं मुंहिंजी सची भेण आहीं ठीकु आहे पोइ बादशाह साईं बादशाह अॼु खां पोइ तूं अली शेर जो दुश्मन अॼु खां पोइ तूं अली शेर जी भेण आहीं ऐं बादशाह आहीं ऐं हा बादशाह अॼु खां पोइ तूं मुंहिंजो भेणियूं आहीं जेतिरो थी सघे जल्दी करे पंहिंजी ॼञ वठी अच ओके ठीकु आहे ओके रख चाचे खे चयूं केरु चवंदो आहे त मूंखे भेण न आहे
ठीकु आहे अॼु खां पोइ कहिड़ो मालवी मुंहिंजी भेण आहे सच केरु चवंदो आहे मूंखे भेण कोन्हे अॼु खां पोइ ही मुंहिंजी मालवी अॼु खां पोइ ही थोरो निकिरी ही मुंहिंजी सची भेण आहे चाचा केरु चवंदो आहे त अली शेर खे अॼु खां पोइ मारू जी सॼी भेण अॼु खां पोइ तूं तो वरी जेतिरो थी सघे जंज वठी अचो ना ठीक है मां पंहिंजी भेण जी शादी पंहिंजे हथ सां टपी है ना मुंह वञी कैमरा में है ना मां तो जान बस मां हथ रखी हथ खणी आ बस हथ खणी वर बस हथड़ो टेकाईंदा दी हथ रुको ड्रिगो कर हां पोइ मोटी थो अचां भला हां ना मोटी न हथ ड्रिगो करे माना थोड़ो अॻिते अचे हवाई हथ ड्रिगो कर ओके यस क्यों हिकिड़े हां चाचा केरु सोचे त अली शेर खे अॼु खां पोइ तूं अली शेर खे सॼी ॿाहिरि दुख थींदो बादशाह मारवी खे जॾहिं मूं भेण कई हुनजे नाते तूं पंहिंजी शादी जी तयारी जल्दी जल्दी वठी अच हाणे ॿ टे गाला वठो बुलाला तूं छा कई हिन घंटा तो तूं छा बस ओके तो ने वो न जेको बिलाल तो सां ॻाल्हाए न ॻाल्हाए हिन सां बि ॻाल्हायूं तूं छा वो हिते मास्टर तेज़ जुमिला वॾा जेका गरम जुमिला आहिनि उहे तूं छा टाइम 50 मिनट जुमिला हलो बिलाल कान्हे हलो आओ जाओ बस ठीक थोड़ी रत दे तेरा थी विया न हाँ मुंडा कान्हे को हाँ मुंडा कान्हे मुंडा को वठी हा बिलाल ते कैमरा हली वई न छा वो तो बिलाल ते खणी हल हिन जा वठ कंहिंसां थो ॻाल्हाए छा बिलाल हथन जो ध्यान हथन जो हल बस हल हल बिलाल हल वठे रती सुई को धक तकर कर बंदूक रखो बिलाल बंदूक रखो भले क्या बी अब क्यों सीधो दी अच्छा अच्छा बस कर चाचा साईं बस कर किथे मुंहिंजी दिल न फाटी पवे बिलाल जो जुमिलो चाचा सही बस कर अब अच्छा है बाबा हेॾी सीन थी हले हिकिड़ो मिनट क्यों बस कर चाचा साईं बस कर किथे मुंहिंजी दिल न फाटी पए चाचा साईं बस कर हथन खे मिला रत खे मिला मिला ॿी त घल हिकिड़ो मिनट रत ॾे हलिया रंग खणी ॿुधो न इहो मिलाए पोइ हीअं कैमरा खणी ॾिस चाचे जी रत ॾिसी हाणे तो काटी हथियार सकड़ वारा काटी लोने काटी रत तुंहिंजी हुजे या मुंहिंजी हुजे बादशाह जी हुजे या तुंहिंजे दुश्मननि जी हुजे चलो न बस कर चाचा साईं दो तो हिकिड़ो मिनट बारी थोड़ी सीधी कर क्यों बस कर चाचा साईं बस किथे मुंहिंजी दिल न फाटी पए चाचा छो चाचा जी रत ॾिसी हथियार सकण वारा हली शेर हीअ ॾिस रत मुंहिंजी हुजे या बादशाह खान जी हुजे पंहिंजे दुश्मन सावण खान जी हुजे या कंहिंजी हुजे पर हिनखे पाण में मिलाए हिन जी सुञाण केर बि कोन थो करे सघे त तोखे इहा ताक़त कंहिं ॾिनी आहे थोरो मुंडो ॿुधो न न हो हुनजा अची वञा थो मां साहिबु वठी वञा जुमिले वारे ते तोखे इहा ताक़त कंहिं ॾिनी आहे बिलाल जा सॼा वठां पत जा वठां ठीकु आहे हा हली शेर पंहिंजी ज़बान सां मूंखे
वार करे करे पंहिंजी ज़ुबान जा वार करे करे सिर्फ़ु मूंखे मोमिन बणाइण चाहीं थो या हिन दुश्मन ज़ादी खां बि कुझु पुछंदे एॾी ताईं छोकिरी चाचा पंहिंजी ज़ुबान जा वार करे करे मूंखे मोमिन बणाइण चाहीं थो या हिन दुश्मन ज़ादीअ खां बि पुछंदे हुनजे ॿाहिरनि मुंहिंजे बाबे साईं खे ड्रोड़ाए मारियो ॾुख जे अंधार में सफ़ा तॾहिं हिन जे अंदर जी औरत छो न